सिर्फ खुदा हर मोमिन खे सच नसीब करे, सिर्फ खुदा हर मोमिन खे नाहक खां बचाए, सिर्फ खुदा हर मोमिन खे कूड़ खां बचाए। छो त अल किज़्ब मिकराजुल ईमान, कूड़ ईमान जी कैंची आहे। अॼु त कूड़ आदत थी पई आहे, थोरे घणे ते कूड़, कूड़ बि कसम सां कूड़। वल्लाह हीअ ॻाल्हि आहे, वल्लाह हे मां कमु कयो आहे, वल्लाह मां तो ॾे ईंदुसि। हा, पोइ जेकॾहिं इहे इक़रार पूरा न कई, पर जेकॾहिं कंहिं सबब जे करे, शरई सबब जे करे इक़रार पूरा न कयो त ॾोह न आहे, पर पंहिंजे ख़्वाहिश मुताबिक़ ख़्वाहिश खे बुरी खे साम्हूं रखी इन इक़रारनि खे तर्क कई। अल किज़्ब मिकराजुल ईमान, कूड़ ईमान जी कैंची आहे। जीअं कैंची कंहिं कपिड़े खे कतरे ॿध करे त कूड़ ईमान खे अधोद करे छॾे। दुआ कयो त रब करीम हर मोमिन खे कूड़ खां बचाए। आमीन चओ। हर मोमिन खे खुदा कूड़ खां बचाए, खुदा असांखे सच नसीब करे। छो सरकार बारगाह रिसालत अल्लाह खुदावंदी मां सच खणी आया, सच ॿुधायूं, सच ॾे नबी पाक माइल कयो। मुस्लमानो यादि रखो, जे मोमिन आहियो त मुस्तफा जे फरमान ते हलो, उन फरमान खे सचो करे सम्झो।